ओॾे रुलाल ऐं भर पासे ॿोड़ दौरान तबाह थियल केतिराई घर केतिराई मरतबा सर्वे थियण बावजूद न ठही सघिया आहिनि। मुतासिरीन हिन वक़्तु बि तंबू ऐं झोपड़ियुनि में रहण ते मजबूर आहिनि। मुतासिरीन चयो त ॿोड़ दौरान तबाह थियल घरनि जा केतिराई मरतबा सर्वे कई वई आहे, पर हिन वक़्त ताईं असांखे घरनि जी पहिरीं किस्त बि जारी न कई वई आहे। जंहिं करे सख़्त सीअ में पंहिंजे मासूम ॿारनि समेत झोपड़ियुनि में रहण ते मजबूर आहियूं। ॿोड़ मुतासिरनि निगरान हुकूमत खां मुतालबो कयो आहे त जल्द असांखे बरसाति दौरान तबाह थियल घरनि जा पैसा जारी कया वञनि, जंहिंमें असां पंहिंजा घर ठाराए परेशानी खां बची सघूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।